डप रुगो इनई जार जे पार ताईं अथई। वताए फ़क़ीर जो हिकु वधीक दिलचस्प ऐं सबकामोज़ किस्सो। हिकु भेरे जी ॻाल्हि आहे त वताए फ़क़ीर वटि हिकु रुपयो फटके जे पलांद में ॿधल हूंदो हो। तो किथे वेंदे राति पइजी वियसि ऐं रस्ते में अची वताए खे डपु वरायो त मतां को फोरू फिरी अचे ऐं राति जे हिन ऊंदाही में मूंखे मारे विझे। छो त वताए वटि उहो रुपयो पियल हो। उन नाणे जे डप में वताए खे इहे अची पूर पिया त मतां हिन रुपये जे करे मूंखे को मारे विझे। सो इहो सोच वीचार करे वताए फ़क़ीर पंहिंजे पलांद मां उहो रुपयो छोड़े ॻंढ खोले हिकु ॼार जे वण जे पाड़ में इन रुपये खे पूरे छॾियो। रुपये खे पूरण खां पोइ वतायो बेडपो थी अॻिते हलणु लॻो त अॻिते हिकु हमराह वताए खे मिलियो, जंहिं वताए खां पुछियो त यार वताया, तूं हिन जूं जो वाक़ुफ़ु आहीं, ॾे ख़बर चार, हिते को ख़तरो त न आहे, चोरनि ऐं रज़ननि जो को ख़तरो त न आहे ऐं कहिड़े हंधि घणो ख़ौफ़ आहे। वताए फ़क़ीर उन हमराह खे चयो त ॿेली ॿी का ख़बर न आहे, पर इन ॼार ताईं डपु अथई। इन ॼार खां पोइ को बि ख़तरो अलबत फ़िलहाल न आहे ऐं उन खां पोइ को बि भउ न कर। सची उमेद आहे त वताए जे हिन किस्से मां तव्हां हासिल मक़सदु सम्झी विया हूंदा त माल मिल्कियत ई इंसान खे भउ ऐं लालच में मुब्तला करे थो। सो पंहिंजे हिन किस्से खे इक़्तिदाम पज़ीर करियूं था। वधीक हिन वीडियो जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।